अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। कोहिस्तान जे शहर तोंग शरीफ में जाम लोहारा आरियाणी क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच तोंग टाइगर ऐं कलंदरी बारिजा 11 जे विच में थी गुज़रियो, जंहिंमें कलंदरी बारिजा 11 पहिरीं बैटिंग कंदे 10 ओवरनि में 121 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे मुक़ाबले में तोंग टाइगर आख़िरी 122 रन्सूं ठाहे टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। उन मौक़े ते ख़ासि महिमान जी हैसियत सां PPMPA ज्ञानचंद इसराणी ख़िताब कंदे चयो त रांदियूं मुआशरे में मुस्बत किरदारु अदा कनि थियूं। सेहतमंद ज़िंदगीअ लाइ रांदियुनि खे आम करणु घुरिजे। उन मौक़े ते विनर टीम खे 10,000 रुपया ऐं रिनर टीम खे 5,000 रुपया इनाम ॾिनो। उन मौक़े ते रईस गुलाम मुस्तफ़ा खोसो, मोहम्मद हसीन ख़ासकेली, माशूक हमलाणी, ख़ादम हुसैन ख़ासकेली, मोहम्मद बख्श लोराणी, मौलवी अब्दुर्रहमान गबोल समेत इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त उन मौक़े ते रांदीगरनि में ट्रॉफियूं ऐं ॿिया इनाम तक़सीम कया विया। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। रिपोर्ट कोहिस्तान न्यूज़ सर्विस टीम थाणू बुला खान।